रियाजी क्लास 9 यूनिट 4 लेसन 15 फैक्टराइजेशन जुज़ालान पार्ट 5 आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवांखे भली कार बारो पोएं लेक्चर में असां मश्क 4 आई 2 मुकम्मल करे छॾी हुईसीं। अॼु असां हिन सबक में फैक्टराइज द एक्सप्रेशन ऑफ द फॉलोइंग टाइप्स यानी हेठिन नमूननि जे इज़हारनि जा जुज़ालाइण जे बारे में पढ़ंदासीं। बारो हाणे पोयां असीं जेके 4 क़िस्म आहिनि उहे पढ़ी छॾिया हुआसीं। अॼु असां 5 नंबर क़िस्म जेको आहे उन्हनि जे मुतालिक़ ॾिसंदासीं। हाणे हीउ जेको क़िस्म आहे इन जे अंदरि फर्दर जेके 3 नमूना अची वञनि था। ठीकु आहे बारो। हाँ इनमें जो पहिरें नमूने जो एक्सप्रेशन्स होंगी वे कुछ हिन तरीके से होंगी ax² + bx + c इंटू ax² + bx + d + k। ठीक है बारो। उन्हीं के अलावा हिते जो बो नमूनो है वो है तो x + a x + b x + c x + d ये जो सब मल्टीप्लिकेशन में होंदा एंड में असां वटि अलग सा टर्म होंदो +d ही को भी कांस्टेंट होंदो अड़े तरीके से। हाँ ही जो फर्दर नमूनो है वो वरी कीअं होंदो ये है तो x + a इंटू x + b इंटू x + c इंटू x + d + kx²। ठीक है बारो अड़े तरीके से। हाँ ही जो नमूना आहिनि असां मिसालन के वसीले समझण की कोशिश कयूं था। यानी असां वटि ॾिसो ही जो पहिरों नमूनो है उन जो हिते हिकिड़ो मिसाल गिवन है बिल्कुल हिन तरीके से ही है। हिते ॾिसो पहला ax² + bx ऐं हिते पहला ax² + bx तो हिते भी ॾिसो तो पे आहे असां वटि a जी वैल्यू हिते 1 आहे। ठीक है हिते 1 आहे सेम तो x² + 5x हिते पियो आहे पहिरियां 2 टर्म सेम पिया आहिनि हिते भी तो हिते भी पहिरियां 2 टर्म सेम पिया आहिनि। अहिड़े तरीके से हिते ॾिसो c आहे यानी हिते वरी d आहे यानी ये मट मट आहिनि तो हिते 4 पियो आहे हिते 6 पियो आहे ऐं हिते एंड में असां वटि पियो आहे +k तो हिते असां वटि अची वियो आहे -k। ठीक है अहिड़े तरीके से। पर इहो मसलो कोन्हे किथे प्लस हूंदो किथे वरी माइनस हूंदो इहो कोई एॾो वॾो इशू कोन्हे को। ठीक है बारो। हाँ असां छा कंदासीं असांखे हिन जा जुज़ा मालूम करना आहिनि। इन जे लाइ सभ खां पहिरियों असां छा कंदासीं असां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में बारो पहिरियों स्टेप सेम लिखी वेंदासीं वो थींदो = x² + 5x + 4 इंटू x² + 5x + 6 - 120। ठीक है बारो। हाँ ॾिसो हिते भी असां वटि पियो आहे x² + 5x ऐं हिते भी असां वटि पियो आहे x² + 5x तो बारो हाणे हिते असां इनके इक्वल करे वेंदासीं का abc जे बराबर। ठीक है तंहिंजे करे असां हिते पुट करे था वञूं लेट x² + 5x = t यानी असां हाणे रिप्लेस करे छॾींदासीं x² + 5x के t जे। ठीक है तो पोइ हाणे असां वटि अॻियों स्टेप कीअं थी वेंदो अॻियों स्टेप थी वेंदो = t + 4 इंटू t + 6 - 120। ठीक है बारो। हाँ छा कंदासीं असां हिन खे ज़र्ब करे छॾींदासीं तो पोइ कीअं थींदो इहो थींदो असां छा कंदासीं t खणंदासीं ऐं पहिरियां हिन t सां ज़र्ब करे वेंदासीं छा थींदो t² वरी ही t साॻी खणंदासीं वरी अॻिए टर्म सां ज़र्ब करे वेंदासीं छा थींदो त 6t हिते वेंदासीं +60 हाँ हिते वेंदासीं प्लस हाणे वरी ॿियो टर्म खणंदासीं पहिरीं ब्रैकेट जो 4 ॿी ब्रैकेट जे पहिरें टर्म सां ज़र्ब करे वेंदासीं छा थींदो 4t पोइ वरी असां प्लस ॾींदासीं वरी 4 खणंदासीं ॿी ब्रैकेट जे ॿिए टर्म सां ज़र्ब करे वेंदासीं छा थींदो 4 × 24 - 120 बारो। अहिड़े तरीके सां हाणे असां हिनखे जॾहिं फर्दर सॉल्व कंदासीं तो 60 ऐं +4t जोड़ थी वेंदा जे ही आहिनि असां वटि -120 इन में जोड़ कंदासीं 24 तो ये छा थींदा -96। अहिड़े तरीके सां हिते थी वेंदो = t² + 10t - 96। अहिड़े तरीके सां बारो हाणे हिन जा असां जेके मिड टर्म ब्रेक जे तहत छा कंदासीं जुज़ा कढंदासीं तो पोइ हाणे इहो कीअं थींदो इहो थींदो त =t² सेम रहियो हिते प्लस हाणे 10 जेको t पियो आहे असां उनखे कहिड़े नमूने सां टोड़ियूं हिते ॾिसो बारो। हाणे हिते असां हिनखे टोड़ंदासीं त 16t - 60 जॾहिं हिनखे जोड़ कंदासीं घणो थींदो हिते असां वटि हिते थींदो 10t। ठीक है बारो। जॾहिं असां 16t ऐं -60 खे पाण में ज़र्ब कंदासीं तो पोइ इहो छा थींदो इहो थींदो त -96t²। ठीक है।
यानी असां इन जो विचो टर्म आहे उन सही नमूने सां टोड़ियो आहे। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां एंड में छा थींदो 96। हाणे ॾिसो ॿारो, हाणे पहिरियां जेकी ॿ टर्म पिया आहिनि उन्हनि में कॉमन छा निकिरो, हिते कॉमन निकिरंदी टी, छा थींदो इज़ इक्वल टू टी ॿाहिरि निकिरी आयो। ठीकु आहे ॿारो, जॾहिं टी स्क्वायर खे असां टी सां वंड कयो छा बचंदो हिते टी बचो, हिते नासी प्लस। जॾहिं असां 16 टी खे जॾहिं टी सां वंड कयोसीं छा बचंदो हिते, हिते बचंदो 16। ठीकु आहे ॿारो, हाणे छा थींदो हिते ॾिसो त हिते 6 कॉमन निकिरी ईंदो -6। और जॾहिं असां -6 टी खे -6 सां वंड कयोसीं छा जवाबु ईंदो, हिते ईंदो टी। और जॾहिं असां -96 खे -6 सां वंड कयो जवाबु छा अची वेंदो प्लस जा 16, त लिखंदासीं +16 अहिड़े तरीक़े सां। हाणे असां वटि हिकिड़ो जुज़ो छा बीठो टी -6 ऐं ॿियो जुज़ो टी +16, त पोइ हिते उहो असां लिखी था वञूं त इज़ इक्वल टू टी +16 टी -6। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां। हाणे हिते असां छा कंदासीं ॿारो, ॾिसो त जेका टी जी वैल्यू पोइ हिते रिप्लेस करे विया हुआसीं त उन जाइ असां हिन टी जो मुल्ह विझी छॾींदासीं साॻियो ई घणो x² + 5x। त पोइ ॿारो हाणे हिते असां वटि अॻियो स्टेप छा थींदो, अॻियो स्टेप थींदो इज़ इक्वल टू, हाणे टी ख़तमु थींदो छा अची वेंदो हुन जाइ ते x² + 5x + 16, हिते थींदो x² + 5x -6 अहिड़े तरीक़े सां। ॿारो हाणे तवजो ॾियो, हाणे ॾिसो त जेका पहिरीं ब्रेकेट आहे त उन ते मिड टर्म ब्रेक वारो मेथड जेको आहे अप्लाई न थींदो ऐं ॿी ते अप्लाई थी वेंदो। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां। त पोइ हाणे असां वटि अॻियो स्टेप छा थींदो, अॻियो स्टेप थींदो इज़ इक्वल टू x² + 5x + 16 इंटू x²। हाणे 5x खे कहिड़े नमूने सां टोड़ींदासीं, असां लिखंदासीं त +6x -x -6 अहिड़े तरीक़े सां। त पोइ ॿारो हाणे असां अॻियो स्टेप छा थींदो, अॻियो स्टेप थींदो त x² + 5x + 16, यानी ही ब्रेकेट सेम ई रहंदी ऐं हिते छा थींदो ॾिसो ॿारो तवजो ॾियो। हाणे असां वटि जेकी पहिरियां ॿ टर्म पिया आहिनि उन में कॉमन छा निकिरंदो, हिन मां x कॉमन निकिरंदो, त पोइ हिते रखंदासीं x। ठीकु आहे ॿारो, जॾहिं असां x² खे x सां वंड कयो जवाबु छा आयो, जवाबु असांखे मिलंदो हिते x तिनीसी प्लस। जॾहिं असां 6x खे x सां वंड कयो जवाबु छा मिलंदो असांखे, जवाबु मिलियो 6। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां। हाणे हिते ॾिसो छा कॉमन पियो आहे असां वटि -x -6 जे विच में, हिते जस्ट असां वटि हिकु कॉमन पियो आहे, ॿियो कुझु बि न आहे। असां -x खे बि 1 सां वंडे सघूं था ऐं 6 खे बि, त पोइ असां हिननि मां हिक खे कॉमन कढींदासीं। छा कॉमन कढंदासीं -1। ठीकु आहे ॿारो, जॾहिं असां -x खे जॾहिं असां -1 सां वंड कयो त असांखे जवाबु छा मिलंदो प्लस जो x। साॻिए तरीक़े सां जॾहिं असां -6 खे -1 सां वंड कयो जवाबु छा मिलंदो प्लस जो 6 अहिड़े तरीक़े सां। त पोइ हाणे असां वटि अॻियो स्टेप छा थींदो, अॻियो स्टेप थींदो त x² + 5x + 16 इंटू x -1 हिकिड़ो जुज़ो बीठो x + 6 असां वटि ॿियो जुज़ो बीठो। अहिड़े तरीक़े सां इहो असांजो छा थी वियो आंसर। ठीकु आहे ॿारो, हाणे हिन तरीक़े सां जेको आहे न हिन जा जुज़ा निकिरंदा आहिनि। ठीकु आहे ॿारो, हींअर असां वटि ॿियो नंबर जेको टाइप आहे उन जे बारे में पढ़ंदासीं। हाणे हिन खे सम्झण लाइ असां हिन मिसाल खे हल करे ॾिसंदासीं। हाणे असां वटि एग्ज़ाम्पल आहे x + 1 x + 2 x + 3 x + 4 -15। हाणे इन जा जुज़ा मालूम करण जे लाइ असां सभ खां पहिरियां छा लिखंदासीं, सभ खां पहिरियां असां लिखी ईंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम लिखंदासीं, उहो लिखंदासीं त इज़ इक्वल टू x + 1 x + 2 x + 3 x + 4 -15। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां। हाणे ॾिसो असां छा कंदासीं त इहे जेकी ॿ ब्रेकेटूं आहिनि उहो पंहिंजो पाण सां ज़र्ब करे ईंदासीं ऐं बाद वारियूं जेके ॿ ब्रेकेटूं आहिनि पंहिंजे पाण सां ज़र्ब करे ईंदासीं। पर असांखे कहिड़े नमूने सां ज़र्ब करणियूं आहिनि उन शइ खे पंहिंजे ज़हन में रखिणो आहे, छाकाणि त जॾहिं असां हिकु ब्रेकेट ॿी ब्रेकेट सां ज़र्ब कयूं उन्हनि जो जेको जवाबु अचे उन्हनि जा पहिरियां ॿ टर्म ऐं जेके पोयूं ॿ ब्रेकेटूं आहिनि
उन्हनि खे ज़र्ब कयूं जेको उन जो जवाबु अचे उन जा बि पहिरियां ॿ टर्म सेम अचनि। हाणे उहो कीअं थींदो, हाणे ॾिसो, हाणे जॾहिं असां 1 ऐं 4 जोड़ कंदासीं घणो थींदो, हिते लिखंदासीं त हेयर 1 + 4 कंदासीं छाजे बराबरि थींदो 5। ठीकु आहे, इहो 1 किथां आयो, ॾिसो 1 हीउ जेको ॿियो टर्म आहे, ॿियो 4 किथां आयो, उहो हिन जो जेको आहे ॿियो टर्म। ठीकु आहे, वरी जॾहिं असां 2 ऐं 3 खे जोड़ कंदासीं उहो 5 थींदो। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां, यानी हाणे असां हिन खे रीअरेंज करे ईंदासीं। रीअरेंज कहिड़े नमूने सां कंदासीं, तवजो ॾियो, ॾिसो, लिखंदासीं = हाणे x + 1 ऐं x + 4 खे पंहिंजो पाण सां ज़र्ब कंदासीं, उन खां बाद में x + 2 ऐं x + 3 खे पंहिंजो पाण सां ज़र्ब करे ईंदासीं। इहा शइ तव्हांखे पंहिंजे ज़हन में रखणी आहे। ठीकु आहे ॿारो, अचो त ॿारो हाणे असां हिन खे ज़र्ब करे था ॾिसूं। हाणे थींदो = जॾहिं असां हिन x खे खणी x सां ज़र्ब कयो, जवाबु छा ईंदो, जवाबु ईंदो x²। वरी असां x खणंदासीं, वरी 4 सां ज़र्ब करे ईंदासीं, छा थींदो 4x। ठीकु आहे ॿारो, हाणे असां 1 खणंदासीं, पहिरियां x सां ज़र्ब करे ईंदासीं, पोइ वरी 1 खणी वरी 4 सां ज़र्ब करे ईंदासीं। जॾहिं असां 1 खे x सां ज़र्ब कयो थियो x, वरी जॾहिं असां 1 खे 4 सां ज़र्ब कयो घणो थी वियो, इहो थी वियो 4। अहिड़े तरीक़े सां ॿारो हाणे अॻियां ॿिनि ब्रैकेटनि ते अचो, ॾिसो, हाणे असां x खणंदासीं, पहिरियां उहो हिन x सां ज़र्ब करे ईंदासीं, वरी x खणी उहो इन 3 सां ज़र्ब करे ईंदासीं, त पोइ जवाबु छा ईंदो x × x x², x × 3 + 3x। ठीकु आहे ॿारो, साॻी तरीक़े सां हाणे असां 2 खणंदासीं, पहिरियां x सां ज़र्ब करे वेंदासीं, पोइ 2 खणी 3 सां ज़र्ब करे वेंदासीं, छा थींदो 2 × x, हीअ थींदो 2x, 2 × 3 + 6। अहिड़े तरीक़े सां हिते छा थी वियो 15। ठीकु आहे ॿारो, हाणे ॾिसो 4x ऐं x जॾहिं जोड़ थींदो घणो थींदो 5x, ऐं हिते जॾहिं 3x ऐं + 2x जोड़ थींदो घणो थींदो 5x। त पोइ ॿारो हाणे असां अॻियो स्टेप कीअं थींदो, अॻियो स्टेप थींदो त x² + 5x + 4 × x² + 5x + 6 - 15। हाणे हिते असां छा कंदासीं, तवजो ॾियो, ॾिसो, हिते बि आयो x² + 5x ऐं हिते बि आयो आहे x² + 5x, त पोइ असां हिन खे छाजे इक्वल करे ईंदासीं, हिन खे असां t जे बराबरि करे ईंदासीं। त पोइ लिखंदासीं त लेट x² + 5x = t। त पोइ हाणे असां t जेको आहे हिन में रिप्लेस करे ईंदासीं, त पोइ कीअं थींदो, इहो थींदो त = t + 4 t + 6। ठीकु आहे ॿारो, -15। ॿारो हाणे हिते तवजो ॾियो, ॾिसो, हिते असां छा कंदासीं त t खे जॾहिं t सां ज़र्ब कंदासीं, जवाबु छा थींदो, जवाबु जो अची वेंदो t²। वरी असां छा कंदासीं त t खे जॾहिं 6 सां ज़र्ब कयोसीं, छा थींदो +6t। हाणे असां 4 खयूं ऐं t सां ज़र्ब कयोसीं, जवाबु छा थींदो 4t निसी प्लस, त हिते छा थींदो 4 × 24, 24 - 15। ठीकु आहे ॿारो, त पोइ हाणे हिते जवाबु छा थींदो, जवाबु थींदो = 6t ऐं 4t घणा थी विया 10t, लिखूं था 10t, ऐं 24 मां 15 विया, बाक़ी घणा बचंदा, असां वटि बचंदा बाक़ी प्लस जो बाक़ी छा बचियो असां वटि 9। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां हाणे असां हिते छा कंदासीं, हिन खे मिड टर्म ब्रेक तहत सॉल्व करे ईंदासीं। त पोइ हाणे असां अॻियो स्टेप छा थींदो, अॻियो स्टेप थींदो त = t² सेम, हाणे 10t खे कहिड़े नमूने सां टोड़ियूं, ॾिसो ॿारो, हाणे हीअ थींदो त +9t + t + 9, अहिड़े नमूने सां। त पोइ ॿारो हाणे असां वटि हिते अॻियो स्टेप छा थींदो, अॻियो स्टेप थींदो त = हाणे पहिरें ॿिनि टर्म मां छा कॉमन निकिरंदो t। ठीकु आहे ॿारो, जॾहिं असां t² खे t सां जॾहिं वंड कयोसीं, जवाबु छा मिलियो असांखे, जवाबु मिलियो t, हीअ थींदो प्लस। जॾहिं असां 9t खे t सां वंड करे आयासीं, जवाबु छा मिलियो असांखे, जवाबु मिलंदो 9। ठीकु आहे ॿारो, हिते ॾिनीसीं प्लस। हाणे हिते कॉमन छा निकिरंदो, हाणे हिते ॾिसो कुझु बि कॉमन न पियो आहे, त पोइ असां 1 कॉमन कढी वेंदासीं हिननि मां, त पोइ असां हिते रखंदासीं 1। जॾहिं असां t खे 1 सां वंड कयो, जवाबु आयो t, जॾहिं असां 9 खे 1 सां वंड कयो, जवाबु आयो 9।
ठीक है बारो। तो पोइ हाणे इनजो जवाब छा बीठो, जवाब बीठो असां वटि हिकिड़ो जुज़ो बीठो t+9, ॿियो जुज़ो छा बीठो t+1। हाणे हिते छा कंदासीं त हिन में जेका t जी वैल्यू पोइ हिते रखी आया हुआसीं उहा पुट करे छॾींदासीं। उहो t जी जेका ही वैल्यू आहिनि t = x² + 5x पुट करे ईंदासीं। त पोइ छा थींदो, इहो थींदो = x² + 5x + 9। ठीक है बारो। हिते ॿियो छा थींदो त x² + 5x + 1। ठीक है बारो। इहो असां छा थियो, असांजो थी वियो आंसर। ॾिसो बारो, जेकर तव्हां हींअर गौर कंदव त ही जेको आहे न फर्दर मिड टर्म ब्रेक त सॉल्व ही ब्रैकेट बि न थींदी, ही ब्रैकेट बि न थींदी। ठीक है बारो। उन जे करे बारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में। तेसीं ताईं अल्लाह भाई।